तहरीक इंसाफ चेयरमैन ख़िलाफ़ साइफ़र केस जी ॿुधणी जेल में थींदी। इस्लामाबाद जी ख़ासि अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त केस जी ॿुधणी ॾिसण जी ख़्वाहिशमंदनि खे रोकियो न वेंदो। सहाफ़ियुनि खे बि केस जी ॿुधणी ॾिसण जी इजाज़त हूंदी। गज़ा जंगबंदी में 2 ॾींहनि जी वाद। व्हाइट हाउस ऐं हमास तरफ़ां जंगबंदी जी तस्दीक। आरज़ी जंगबंदी जे चोथें ॾिहाड़े 11 इसराइली ऐं 33 फ़लस्तीनी आज़ाद। हमास तर्जुमान जो चवणु आहे त जंगबंदी में इज़ाफ़े जा शर्त पहिरियां वारा ई आहिनि। अमरीकी क़ौमी सलामती जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणु आहे त हू गज़ा जंगबंदी में वधीक वाद ॾिसणु चाहिनि था। 2 ॾींहनि अंदरि हमास 20 माण्हुनि खे आज़ाद कंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त हू क़तर, मिस्र ऐं इसराइल सीड़पकारनि जो एतमाद बहाल। मुल्की मईशत पटड़ी ते अची वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी तेज़ी जो नओं रिकॉर्ड क़ाइम। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 490 पॉइंट्स जी वाध सां 60,000 जी सतह उबूर करे वियो। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान लाइ $18 करोड़ कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। रक़म पंजाब में पाणी जी फ़राहमी ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सिस्टम ते ख़र्च थींदी। मंसूबे सां 15 लख आबादी खे फ़ाइदो थींदो। सिंधु धरती जो मुंह खां प्यार नथो विसरे। सिंधु धरती जो मुंह खां प्यार नथो विसरे। सोणो सोणो सिंधु मंज़र दिल मां नथो निकिरे। सोणो सोणो सिंधु मंज़र दिल मां नथो निकिरे। सिंधु धरती जो मुंह खां प्यार नथो विसरे। सिंधु धरती जो मुंह खां प्यार नथो विसरे। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में सक़ाफ़ती सरगर्मियूं। हालाणी कोट गुलाम मोहम्मद ऐं डिगड़ी में मच कचहरी। सूफ़ी फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। मदरजी जे कचे वारे इलाक़े में ख़ुरूस ऐं नारे जा तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। हथियारबंदनि रजब नारेजे खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। बदीन वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 2 ॼणा फ़ौत। सिराणी रोड ते हादसे में 22 वरियुनि जे सदाम जोड़े ऐं 20 वरियुनि जे यूनस मेंदरे दम धणी हवाले कयो। डिगड़ी में करंट लगन सबब नौजवान एहसान अली खास के लिए फौत। लाश अस्पताल मुंतकिल। वीराणी वेझो मोरियाणी शाख के 15 फुट घारो। 2 कुकड़ियुनि जा फार्म। कणक जो फसल ऐं 1 ॻोठ पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाअहली सबब घारो पियो आहे। ऐं सकरन पुलिस तरफ़ां क़ौमी क्रिकेटर सोएब मक़सूद ऐं आमिर यामीन खां फुरलुट। IG सिंध मामले जो नोटिस वरितो।
शहीद बेनज़ीराबाद जे SSP खां रिपोर्ट तलब। ॿिन्ही क्रिकेटरनि जो चवणु आहे त सकरन पुलिस रोके 20,000 रुपया रिश्वत तलब कई।